न हुजे, पर उन जो हिकिड़ो पासो हे आहे, मियां मोहम्मद बख्श खड़ी शरीफ़ वारे फरमायो आहे त ख़ासां दी गल आमा अॻे, ख़ासि माण्हुनि जी ॻाल्हि आम जे आॾो करणु। पोइ मियां मोहम्मद बख्श खड़ी शरीफ़ वारो इरशाद फरमाए, इहो ईअं ई आहे ये मिठी खीर पका मोहम्मद कुतियां अॻे धरणी। जीअं मिठो खीर माण्हू पचाए, खीरणी पचाए, उहा खीरणी त इंसान खाईंदा आहिनि, कुता कोन खाईंदा आहिनि। मियां मोहम्मद बख्श इंसान खे कुतो कोन चयो आहे, पर महज़ तशबीह ॾेई मिसाल सम्झायो आहे त जेके ख़ासि शयूं आहिनि उहे आमनि सां न कबियूं आहिनि, आम जे आॾो उहा ई ॻाल्हि कबी जेका उनखे सम्झ में अचे। ऐं इन जो कहिड़ो नुक़सानु थींदो आहे? नुक़सानु हे थींदो आहे त जॾहिं तव्हां ख़ासि शइ आम माण्हू जंहिंजी सम्झ में उहा अचणी कान्हे, हुन में इस्तेदाद नाहे, हुन में ताक़त नाहे, तव्हां जॾहिं हुन जे आॾो कंदव त हुनखे सम्झ कोन ईंदी, हो एतिराज़ कंदो, एतिराज़ सां फितनो थींदो, फितने सां फ़साद वधंदो, मुआशिरो सॼो पाण में फितने जी नज़र थी वेंदो। इन जे करे शरीयत जो कानून आहे ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबिन जो बि इहो फरमान आहे। ग़ालिबन सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हिकिड़ो असर मरवी आहे, माना उन्हनि जो फरमान आहे, पाण इरशाद था फरमाइनि हर ॻाल्हि माण्हुनि जे आॾो न कबी आहे। वरी अञा तव्हांखे मथे वठी हलां, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बि इरशाद फरमायो आहे, तवज्जो आहे अवांजी? मुंहिंजे मुस्तफ़ा करीम इरशाद फरमायो, सही हदीस पाक आहे, मुस्तफ़ा इरशाद फरमायो त कल्लिमुन नास अला क़द्रि क़ूलिहिम, माण्हुनि जो जेतिरो अकुल आहे उन मुताबिक़ ॻाल्हि कयो। सैयदना अली जो फरमान आहे, हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम इरशाद था फरमाइनि त माण्हुनि खे उहे ॻाल्हियूं न ॿुधायो जेके उन्हनि जी सम्झ खां मथे हुजनि। छो? अला तुरीदून अन युकज़्ज़बल्लाहु व रसूलुहु, छा तव्हां ईअं चाहियो था जो माण्हुनि खे सम्झ में न अचे ॻाल्हि ऐं पोइ वरी माण्हू इनकार कनि त ॻाल्हि त सची आहे पर हुनखे सम्झ कान थी अचे, हो हुन जो इनकार कंदो ॼणो अलाह ऐं रसूल जो इनकार कंदो। हज़रत अली थो फरमाए त हर ॻाल्हि माण्हुनि खे ॿुधाइण जी न आहे, तव्हां असांखे फ़क़ति उहा शइ सिखणी आहे जेका असांखे हलाल सम्झाए, हराम सम्झाए, असांखे अल्लाह जी इताअत जे क़रीब करे, वेझो करे। बाक़ी जेके दक़ीक़ मसाइल आहिनि, जेके पेचीदा ॻाल्हियूं आहिनि, उहो उलमा जो कमु आहे। हिन वक़्तु जेका फितना बाज़ारी आहे, हर वक़्तु हर पासे तव्हांखे फितना नज़र ईंदा, उन्हनि मां हिकु सबबु, उन्हनि फितननि जो वॾे में वॾो सबबु इहो बि आहे। उहे ॻाल्हियूं जेके आलिमनि जूं पंहिंजे ख़ासि मक़ाम ते करण जूं आहिनि, उहे बाज़ारनि में, होटलुनि ते, सोशल मीडिया ते माण्हू हिक ॿिए सां था ॻाल्हाइनि, जंहिंजो बूथ थो खणे त उहो बूथ सिधो करे क़ुर में थो ॻाल्हाए, हदीस में थो ॻाल्हाए। लिहाज़ा तव्हां ऐं असांखे फ़क़ति उहा शइ सिखणी आहे जेका तव्हां ऐं असांखे हिन जहान में बि कमु अचे, त जॾहिं अखि ॿूटियूं तॾहिं बि असांखे क़बर में बि उहा शइ कमु अचे। सिखणो उहो आहे। हिकिड़ो शख़्स हज़रत इमाम मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िदमत में आयो, इराक़ जो हो, ऐं अची करे पुछियईं त साईं जेकॾहिं एहराम जे मथां मख जी रत लॻी वञे, माना मखे वेठी हुन धकु हणी मख मारे विधी, चई हाणे साईं हिन जो छा हुकुम आहे? मसइलो त आहे, पर ॾिसो त हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह, इमाम दारिल हिजरह, जेको मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने पाक जो इमाम आहे, ऐं उहो इमाम मालिक आहे जंहिं इमाम मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु सॼी हयाती मदीने पाक में गुज़ारी, पर जुती कॾहिं बि पेर में न पातई। वॾो इमाम आहे। इमाम मालिक खां जॾहिं हुन सुवाल कयो त इमाम मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु हुन ॾे निहारे करे इरशाद फरमायो, किथां जो हां? चईं इराक़ जो हां। पाण इरशाद फरमायूं करबला इराक़ में आहे। पाण इरशाद फरमायूं ओ इराक़ी, हेॾो तूं मूंखां मख जी रत जे बारे में सुवाल थो करे, बाक़ी करबला जे मैदान में रसूलुल्लाह जे ॾोटे जी रत वहायव, उहा तव्हां खां विसरी वई आहे। मतिलबु छा हो? मतिलबु इहो कोन हो त हुनखे मसइले जो जवाबु कोन ॾिनई, मसइलो हुनखे सम्झाई त जेका वॾी शइ ही, वॾी रत ही, क़ीमती ही, हुनजो क़दुरु कयो कोन, बाक़ी आयूं मख वारी रत पुछण।
मतलब त हर मसइलो पंहिंजे महल ते सम्झबो आहे, पंहिंजी जॻह ते सम्झबो आहे, पंहिंजी ज़रूरत आहर पुछबो आहे। इंसान जो क़तल वॾी बुरी शइ, ऐं वरी उन खां वधीक इहो क़तल आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ॾोहिटे खे करबला जे मैदान में शहीद कयो वञे। इहो तव्हां इराक़ियुनि जो कमु आहे, तव्हां कूफे वारनि जो कमु आहे, तव्हां करबला वारनि जो कमु आहे। मतिलबु चवण जो इमाम मालिक जो इहो हुयो त ॻाल्हि उहा कयो जेका तव्हांजे सम्झ में अचे ऐं तव्हांखे कमु अचे, हिलाल सम्झी सघो, हराम सम्झी सघो। मां इहा सॼी ॻाल्हि फ़क़ति इन जे करे अर्ज़ु कई आहे त तव्हांजी ख़िदमत में क़ुर जो तफ़सीर मां इहदिन सिरातल मुस्तक़ीम ते जेकॾहिं बयानु कयां, इल्म जा नुक़्ता नहव में हलियो वञा, सर्फ़ में हलियो वञा, बलागत में हलियो वञा, हदीस में हलियो वञा, उसूल फ़िक़्ह में हलियो वञा, इल्म कलाम में हलियो वञा, इन्हनि सभिनी इल्मनि ते तव्हां सां ॻाल्हायां, न को तव्हां सम्झंदव न को ज़रूरत पवंदी, बल्कि मां तव्हांखे फ़क़ति उहो ई हिते ॿुधाइण लाइ हाज़िर थींदो आहियां जेको तव्हांखे हिते बि कमु अचे त माशर जे मैदान में बि कमु अचे। मां इहा तॾहिं ॻाल्हि अर्ज़ु कई। लिहाज़ा मां अॼोके प्रोग्राम में अव्हांजी ख़िदमत में इहदिन सिरातल मुस्तक़ीम जे मुतालिक़ चंद मारूज़ात खणी करे हाज़िर थियो आहियां। इन में इन जो तर्जुमो सभ खां पहिरें छा आहे, सॼो ॾींहुं निमाज़ पढ़ो था, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे निमाज़ नसीब फरमाई आहे। निमाज़ पढ़ंदे तव्हां निमाज़ जे दौरान पढ़ंदा हो सूरत फ़ातिहा, उन में इहा आयत ईंदी आहे इहदिन सिरातल मुस्तक़ीम, जंहिंजो तर्जुमो हे आहे त मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला असांखे सिधी वाट सिरात मुस्तक़ीम ते हलाए। इहो तर्जुमो आहे। के माण्हू हिन जो तर्जुमो कंदा आहिनि, या अल्लाह असांखे सिधी वाट ॾेखार। अल्लाह आदम मोकिलियो, मूसा मोकिलियो, इब्राहिम नबी मोकिलियो, अल्लाह तबारक व तआला 1.25 लख नबी मोकिलिया, ऐं आख़िर में वरी उन्हनि 1.25 लख नबियुनि जो सरदार तव्हां ई असांजो सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह से रवानो फरमायो। अॻियनि नबियुनि खे अल्लाह किताब अता फरमाया, तौरेत ॾिनो, ज़बूर ॾिनो, इंजील ॾिनो। आख़िर में इन्हनि सभिनीनि किताबनि खां अफ़ज़ल किताब क़ुर पाक अल्लाह से मुस्तफ़ा खे अता फरमायो। उहो क़ुर पाक अल्लाह से तव्हां ॾे मोकिलियो, मुंहिंजो हबीब आयो, मुंहिंजे हबीब जा सहाबी तव्हां वटि आया। जॾहिं इहो सभु कुझु अची वियो, अञा बि तव्हां बीही करे चओ को मौलवी तर्जुमो करे सही इहदिन सिरातल मुस्तक़ीम असांखे सिधी वाट ॾेखार। अल्लाह ॾेखारे त छॾी अञा छा करे, 1.25 लख नबी मोकिले ॾेखारियईं जो। इन जे ई करे अहले सुन्नत जा आलिम जेके आहिनि उहो क़ुर पाक जो तर्जुमो इन आयत जो छा कंदा आहिनि, या अल्लाह असांखे सिधी वाट ते हलाए। इहो ई फ़र्क़ु आहे अहले सुन्नत जे तर्जुमनि ऐं ॿियनि फ़िरक़नि जे तर्जुमनि में। वहाबिन जो तर्जुमो आहे, तव्हां वहाबिन जा तर्जुमा खणो। ताज महमूद अमरोटी देवबंदी आहे, वहाबी आहे, उनजो तर्जुमो खणी ॾिसो। अहिड़ी तरह महमूदुल हसन देवबंदी आहे, उनजो तर्जुमो खणी ॾिसो। उन जे मुक़ाबले में अहले सुन्नत व जमात जा तर्जुमा मौजूदु आहिनि। इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह जो तर्जुमा क़ुरान कंजुल ईमान खोले ॾिसो, तव्हांखे फ़र्क़ु ख़बर पवंदी। उनजो तर्जुमो कंजुल ईमान जो सिंधी में तर्जुमो दरगाह शरीफ़ जे शेखुल हदीस हज़रत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया, उहो खोले ॾिसो, तव्हांखे इन्हनि आयतुनि हिननि में फ़र्क़ु नज़र ईंदो। मां अॻिते तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु थो कयां त तव्हां ई असां वटि माण्हू ईअं चवंदा आहिनि, दादा मिड़ी क़ुर पढ़णो। अॼोकी आयत जो मौज़ू सॼो इहो आहे। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जी माना आहे, या अल्लाह असांखे सिधी वाट ते हलाए। नबी आया, 1.25 लख नबी अची विया, क़ुर मिली वियो, हिदायत थी, हाणे त हलणो आहे न बा। अञा चवे पियो त ॾेखार, अल्लाह ॾेखारे त छॾी। सिराते मुस्तक़ीम आहे छा? सॼो ॾींहुं चवंदा सिराते मुस्तक़ीम, सिराते मुस्तक़ीम, मतिलबु इन जो छा आहे? मुख़्तलिफ़ मतिलब आहिनि, पर मां सवला करे खोले करे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां। हिकु मतिलबु सिराते मुस्तक़ीम जो हे आहे, उहे अक़ीदा, सिराते मुस्तक़ीम इन खे चइबो आहे, उहे अक़ीदा ऐं नज़रिया जेके इंसान खे हिन जहान में बि कामयाबु कनि ऐं आख़िरी जहान, अॻियों जहान माना सआदत दारैन जिन अक़ीदनि ऐं जिन नज़रियनि जे ज़रिए हासिलु थिए, उनखे सिराते मुस्तक़ीम सॾिबो आहे। उहो नज़रियो, उहा सोच, उहो अक़ीदो जेको इंसान खे हिते बि कामयाबु करे, अॻिले जहान में बि कामयाबु करे, त उहो सिराते मुस्तक़ीम जो मिसदाक़ उहो बि आहे। सिधो ऐं कुशादो रस्तो, सिरात चइबो अथव रस्ते खे, मुस्तक़ीम सिधो, जंहिंमें ट्रेड न हुजे, जंहिंमें वकड़ न हुजे,
जहिड़ी तरह मंज़िल ते सिधो रस्तो इंसान खे पहुचाईंदो आहे, अहिड़ी तरह सिरात मुस्तक़ीम जो बि ख़ासो इहो आहे त इंसान खे हिन दुनिया में पंहिंजे मंज़िल ताईं आसानी सां इत्मिनान सां बिना कजी जे बिना ट्रेड जे बिना परेशानी जे सिरात मुस्तक़ीम